कोट गुलाम मोहम्मद में सरदार फैसल काछेलो जेको पंहिंजे यूसी मोहम्मद रफ़ी काछेलो जी आवाम सां बरसातनि सिमनालनि जे तबाहकारनि जे पहिरें ॾींहं खां गॾु बीठल नज़र अचे पियो। फैसल काछेलो पारां 1000 राशन जा बैग बरसात मुतासिरनि में विरहाया विया। कोट गुलाम मोहम्मद जे ॿारनि जे एस्टेब्लिशमेंट डॉक्टरनि मदन लाल माली मोहसिन क़ाइमखानी कराची जे माहिर डॉक्टरनि ऐं डॉक्टराणियुनि खे घुराए मेडिकल कैंप क़ाइमु कई हुई, जंहिंमें इलाज दवाऊं मुफ़्त में ॾियण जो सिलसिलो जारी आहे। सब खां वधीक तादाद जेको आहे एलर्जी आहे, स्किन एलर्जी जो गंदे पाणीअ जे करे हिते जेको सिनार जो पाणी बीठल आहे उन जे करे जेका गंदगी फैली आहे, घणी जिस्म में एलर्जी आहे, स्किन एलर्जी उन फट ज़ख़म खर्च इहे घणे घणा आहिनि। ऐं ॿिए नंबर ते जेको आहे डेंगी ऐं मलेरिया जेके हिते मच्छर जमा थियनि था बीठल पाणीअ ते, उन जे करे ख़ासि डेंगी ऐं मलेरिया। गवर्नमेंट जे पारां जेको आहे कोई जो इंतज़ाम आहे। सरदार साहब जेको आहे फैसल साहब पंहिंजी मदद पाण जेको आहे 1000 कट्टा राशन जा माण्हू विरहाया आहिनि, 1000 खां वधीक मच्छरदानी विरहाया आहिनि। इन खां अलावा बि जेको रिलीफ जो कमु हली रहियो आहे, सरदार साहब जा असीं हिदायत आहियूं। स्किन डिजीज़ के बहुत आए हुए हैं, डायरिया बहुत है, और ऑल दिस रिलेटेड टू या तो पेट की बीमारी, पानी से रिलेटेड जो होती है, स्किन की बीमारी है, डायरिया है, डेंगू बहुत। ये हमारा सर्विस कैंप है इधर काछेलो स्टेशन के ऊपर मेयर बूटा कोट। तकरीबन हमने 300 से लगभग जो है ना पेशेंट चेक कर लिए हैं, और तकरीबन पेशेंट की कंप्लेन यही है कि मोशन वगैरह, बच्चों के पेट में दर्द और जख्म वगैरह की कंप्लेन है। इहो फ्री कैंप रोशनी मेडिकल सेंटर मुंहिंजो पंहिंजो सेंटर उनजे तरफ़ां ॿियो मोशन बाई जे तरफ़ां आहे। सुबुह खां वठी घटि में घटि 300 खां 400 पेशेंट ॾिठा आहिनि। तक़रीबन पेशेंट जी रेशो जो कि मोशन जी कंप्लेन वधीक आहे, उन खां अलावा मलेरिया आहे ऐं हिन खां अलावा स्किन इन्फेक्शन डिज़ीज़ आहे। मलेरिया जी टेस्टूं बि असां हिते फ्री, बिल्कुलु ई फ्री कयूं पिया ऐं मेडिसन बि बिल्कुलु फ्री ॾियूं। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़